रिपोर्ट फैमिली जट ब्यूरो च बदीन भाण जी ब्लैक मार्केटिंग ख़त्म करण लाइ फर्टिलाइज़र डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। हिन वक़्त ताईं ज़िले बदीन में 23 गोदाम सील किया विया आहिनि। मुख़्तलिफ़ फर्टिलाइज़र डीलरनि ते 8 लाख रुपयनि खां वधीक जुर्मानो लॻायो वियो आहे। डिप्टी कमिश्नर बदीन अब्दुल फताह हुलियो दरबार हाल में ज़िले बदीन जे समूरनि फर्टिलाइज़र कंपनियुनि जे मैनेजरनि डीलरनि ऐं आबादगारनि सां मुनक़िद गॾिजाणी में वधीक चयो त ज़िले इंतिज़ामिया हर वक़्तु अलर्ट ऐं बाख़बर आहे। आबादगारनि सां ज़्यादतियूं बर्दाश्त न कयूं वेंदियूं। केरु केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जारी रहंदियूं। हिन चयो त आबादगारनि सां गॾिजी भाण जे ब्लैक मार्केट जो मुकमल ख़ात्मो आणिबो। डिप्टी कमिश्नर बदीन भाण जो खोट ऐं ब्लैक मार्केटिंग जी रोकथाम लाइ फौजी फर्टिलाइज़र ऐं एग्रो जे मैनेजरनि खे हिदायत ॾींदे चयो आहे त हू ज़िले बदीन खे भाण जे घुर्बल कोटा पूरी ॾियनि त जीअं बदीन में भाण जी खोट ख़त्म करे ब्लैक मार्केटिंग खे रोके सघिजे। आबादगारनि जी शिकायतुनि जो नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर बदीन फर्टिलाइज़र कंपनियुनि जे मैनेजरनि खां ज़िले बदीन में मौजूदु फर्टिलाइज़र डीलरनि जी मुकमल तफ़सील तलब करे वरिती आहे। हिन चयो त उहा लिस्ट आबादगारनि सां शेयर कई वेंदी। जेकॾहिं उन लिस्ट में को बि जाली डीलर हूंदो त उन जी पोर्टल ID बंदि करे भाण कोटा ख़त्म करण लाइ ख़त लिखियो वेंदो। हिन चयो त समूरा डीलर भाण जे स्टॉक जी आगाही ॾींदा रहनि। हिन वधीक स्टॉक रखण जी इजाज़त न हूंदी। गॾिजाणी में फर्टिलाइज़र एसोसिएशन जे ज़िले सदर ऐं वापारी इतिहाद जो अॻुवान इम्तियाज़ ब्राह्मण चयो त ज़िले बदीन में भाण जी खपत जे मुताबिक़ फौजी फर्टिलाइज़र एग्रो ऐं फातिमा फर्टिलाइज़र वारा भाण न पिया ॾियनि, जंहिं सबबु खोट पैदा थी आहे। हिन चयो त जेकॾहिं ई फर्टिलाइज़र कंपनियूं वक़्त सिर ऐं ज़रूरत मुताबिक़ भाण न ॾियनि त पोइ भाण जी खोट ख़त्म थी वेंदी ऐं ब्लैक मार्केटिंग बि न रहंदी। गॾिजाणी में डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर रमेश मेघवाड, एडिशनल डिप्टी कमिश्नर वन जावेद अहमद दाहिरी, समूरनि तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर, सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे सदस्य नवाज़ जमाली, सीनियर नायब ॾाॾा हाशिम जमाली, जनरल सेक्रेटरी वफ़ा लतीफ़ जोखियो, नायब सदर रेस आशिक अली, गोपांग तालका सदर हाजी कासिम। घोटकी मावा के ख़बर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमद मलूक भुट्टो जे रिपोर्ट मुताबिक़ पुले ठहिराइण जे लाइ धरतीवासियुनि खे एहतजाजनि धरणो हणो पियो। हैदराबाद खां पुनल सारियो सखर खां ज़ुबैदा कंवल जी अॻुवाणीअ में घोटकी जे माथेलो रोड ते ढींगड़ो वाह जे किरियल पुल ते रोड ते वेही धरणो हयो वियो। घोटकी खां जरवार, मीरपुर, माथेलो ऐं गुलाम अहमद शुगर मिल ॾांहुं वेंदड़ रोड, जंहिंजे भरपासे में सवें ॻोठ पिणु आहिनि। जरवार खां माथेलो वेंदड़ रोड ते वाक़िए घोटकी भरिसां ढेंगड़ो वाह मथां अॼल पुल जेका ज़बून हाल थियण बैदि धमाके सां किरी पई, जंहिंखे 1 महीने खां वधीक अरसो गुज़री वियो, मगर DC घोटकी समेत इंतिज़ामिया जे कन ते जूअं बि न चुरी। पुल नएं सिर तइमीर करण लाइ हैदराबाद मां रवादारी तहरीक जो सदर पुनल सारियो, इंसानी नेटवर्क जे चेयरपर्सन ज़ुबैदा कंवल सखर मां घोटकी पहुची एहतजाज जो रिकॉर्ड करायो। एहतजाज में मक़ामी सियासी तोड़े समाजी अॻुवान, जिनमें घोटकी शहरी एक्शन कमेटी जो चेयरमैन नसरुल्लाह कलादी, ह्यूमन राइट्स अॻुवान एहसान कलादी, क़ौमी अवामी तहरीक जो सारंग कलादी, जसकम जो महबूब घोटो, SUP जो दिलबर उमर, लतीफ़ मीरानी, क़ौमी अवामी तहरीक जो सारंग कलारी ऐं जिसाब जो अब्दुल वहाब सहतो, कामरेड शबीर कलादी, सिराज भुट्टो ऐं ॿिया पिणु धरणे में शरीक थिया। मेहर मावा खे ख़बर ॾींदा आहियूं। मीर रियाज़ सुमिरो जी रिपोर्ट मुताबिक़ अॻूणे वॾे वज़ीर लियाक़त अली जतोई साथियुनि समेत PTI खे अलविदा करे GDA में शमूलियत अख़्तियार करे छॾी। बेटो जतोई में शमूलियत वारे जलसे में GDA अॻुवान पीर सदरुद्दीन शाह, गुलाम मिर्ज़ा जतोई, सफदर अब्बासी, सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शमूलियत वारे जलसे खे ख़िताब कंदे GDA जे मरकज़ी सदर पीर सदरुद्दीन शाह राशिदी चयो त सभिनी खे ख़बर आहे त मुल्क ते हिकु ॾुखियो वक़्तु आहे। उहो वक़्तु बरक़रार रहियो त को बि माण्हू सुख सां रही न सघंदो। अवाम खे पंहिंजो ज़हन मटाइणो पवंदो। हक़दार उम्मीदवार खे पंहिंजो वोट ॾियो ऐं वोट वठंदड़ खे ॾिसो त जीअं मुस्तक़बिल में अव्हां जे वोट जो सही इस्तेमालु थी सघे। असां 30 सालनि खां समूरी सिंध में विया आहियूं। पंजाब असां खां अॻिते आहे, उते सिस्टम सही आहे। अवाम अॻिते अचे, हक़ सच जी ॻाल्हि कंदड़नि जो साथ ॾे, करप्शन ऐं माफ़िया ख़िलाफ़ क़दम वधाए। सिंध जंहिं लाइ असांजे वॾनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, उनखे ख़ुशहाल करण लाइ सोचियो। मां लियाक़त जतोई जे फ़ैसिले खे बहितर सम्झी खेसि भलीकार करियां थो। सिंध जे बहितर मुस्तक़बिल लाइ वधीक सुठनि माण्हुनि खे गॾु कयो वेंदो। सिंध में माफ़िया ख़िलाफ़ ख़ामोश इनक़लाब आणींदासीं।
रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। अमन एक्शन कमेटी शिकारपुर से अहम गॾजाणी मशवानी हाउस ते ज़िले शिकारपुर में वधंदड़ बिरादरी जे झड़नि बाबति थी गुज़री। गॾजाणी में मरहलेवार जदोजहद जी पहिरीं फेज़ में 18 डिसंबर सुबुह जो 11 वॻे मीरानी पार्क खां SSP ऑफिस ताईं भरपूर एहतजाजी रैली कढी SSP ऑफिस ॿाहिरां एहतजाजी कैंप क़ाइमु करे धरणो हयो वेंदो। गॾजाणी में चयो वियो त बिरादरी जे झड़नि में पुलिस ऐं वॾेरा मुलविस आहिनि। पुलिस जी का बि रट नाहे। ज़िले अंदरि सवन जे लॻभॻि बिरादरियूं हिक ॿिए सां विढ़ियूं वेठियूं आहिनि, जंहिं सबबि हज़ारनि खां वधीक माण्हुनि ऐं हज़ारे जरिब ज़मीन हज़ारे ख़ानदान तबाह थी विया आहिनि। पुलिस झड़नि खे रोकण ऐं धुरियुनि जी सलाह करण बजाए उन्हनि खे वधाए कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। अहिड़ी तबाही खे साम्हूं रखंदे अमन एक्शन कमेटी शिकारपुर भरपूर जदोजहद जो आगाज़ करे रही आहे। शिकारपुर ज़िले जे समूरनि अमन ऐं ख़ुशहाली चाहींदड़नि खे हिन जदोजहद में हिसो थियण जो सॾु ॾिजे थो। अचो त पंहिंजे माण्हुनि जी वारसी कयूं। खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया जोही खां। 1 महीनो अॻु जोही ब्रांच खे कारी मोरी वटे MN वे ट्रेन में घारो पइजी वियो हुयो। आबपाशी खाते ऐं ज़िलई इंतिज़ामिया तरफ़ां हंगामी बुनियादनि ते जोही ब्रांच जो कमु शुरू करायो वियो। काल्ह जोही ब्रांच घारे जो कमु मुकमल करे पाणीअ जो शोर जोही तरफ़ ब्रांच में कयो वियो। नाक़स कमु करण सबबि ब्रांच खे हिकु भेरो ॿीहर MN वे ट्रेन में घारो लॻी वियो। घारो लॻण सबबि जोही तालके ॾांहुं ईंदड़ ज़रई पाणी बंदि थी वियो।